माण्हू खां सवाल न कयो। जॾहिं तव्हांखे कंहिं शइ जी हाजत हुजे त अल्लाह खां घुरो। माण्हुनि अॻियां सवाल जो हथु ढुगो न कयो, छो त हेठिएं हथ खां मथियों हथु भलो हूंदो आहे ऐं घुरण वारो वीचारो हूंदो आहे। जंहिंखां घुरियो वञे उनजे अॻियां मुहताज, ज़लील ऐं बेहैसियत हूंदो आहे। भला जेकॾहिं कंहिंखां हिकु सवाल कयो त वरी उन वटि घणियूं हाजतूं खणी न वञो, छो त हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो आहे त ॿकरी पंहिंजे फर खे खीर पीआरींदी आहे, पर जॾहिं फर घणो खीर चूसींदो आहे त ॿकरी उनखे संग हणंदी आहे। ॿकरी हज़रत अली साईं फरमायो त ॿकरी जॾहिं पंहिंजे बचे खे खीर पीआरींदी आहे, पोइ बच्चो जॾहिं न पंहिंजी माउ जो थञ जेको आहे उहो खीर पीअण वारो जेको थञ आहे उन खे ज़्यादा चूसींदो आहे त ॿकरी उनखे पंहिंजे मथे जा सिंग हणी उनखे हटाए छॾींदी आहे। हिकु हदीस शरीफ़ में हज़रत सअद बिन सअद साइदी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त हिकु शख़्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में अर्ज़ु कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे को अहिड़ो अमल ॿुधायो जंहिंजे करण सां अल्लाह मूंसां महबत रखे ऐं माण्हू बि मूंसां महबत रखनि। इब्न माजा जे अंदरि हदीस आहे त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, दुनिया खां बेरग़बती इख्तियार कर त अल्लाह तोसां महबत कंदो, ऐं जेको कुझु माण्हुनि जे हथ में आहे उन में ज़हद कर त माण्हू तोसां महबत कंदा। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त तव्हांखे जेको घुरणो आहे तव्हां मां अल्लाह प्यारे अल्लाह खां घुरो, मुंहिंजे प्यारे रब खां घुरो। तव्हां माण्हुनि खां सवाल न कयो, माण्हुनि खां मोहताज न थियो माण्हुनि जा, ऐं ई दुआ करो त मोहताज थियूं त उन ज़ात जा थियूं जंहिंजे कुदरत जे हथ में असांजी जान आहे। दुनिया में तव्हां जेका पिनो था त उहे ॾिसो उन्हनि अल्लाह जा मोहताज आहिनि, अल्लाह खां घुरनि था। तव्हां माण्हुनि जे दर ते वञी पिनंदा, तव्हांखे हिकिड़े ॾींहुं ॾींदा वरी मोटाए छॾींदा, पर अल्लाह फरमाए थो त मुंहिंजो उहो ख़ज़ानो आहे जेको मूंखां हर वक़्तु घुर, पर मां तव्हांखे जवाबु न ॾींदुसि। मस्जिद में घुर, जिते बि घुर, मां रब खे ॿाॾाए, मां रब तव्हांजा सवाल क़बूल कंदुसि। हिकिड़ो कुते जो मिसाल आहे त ॿाराड़ी में जेके अॼुकल्ह जा जेके कुता आहिनि उहो को फ़क़ीर पेनूं ॾिसंदा आहिनि त उन ते भौंकंदा आहिनि, उन्हनि ते रड़ कंदा आहिनि, त उन में इहो ई असां अंदाज़ो लॻायूं त कुतो इहो ई थो चवणु चाहे त ऐं पिनण वारा तोखे रब पैदा कयो आहे, तूं उन ई खां पिन, माण्हुनि खां छो थो पिने? जिन खां तूं पिने थो अल्लाह जे नाले ते उहे बि ख़ुदि मूं रब खां पिननि था। उन्हनि खे मां रब ॾिनो आहे, उहे पंहिंजी मिल्कियत न ठाही आहे, उन्हनि खे मां रब ॾिनो आहे त उहे मुंहिंजे सदके खाइनि पिया। मां रब उन्हनि खे पैदा कयो त मां ई उन्हनि खे ॾियां पियो त तव्हां मां रब खां पिन नथो त मां रब खां पिनो। छो त क़ुर शरीफ़ में अल्लाह पाक 12 सिपारे जे पहिरियों आयत में अल्लाह से इरशाद फरमाए थो तव्हांजे रोज़ी जो ज़िम्मो मां अल्लाह खयो आहे, त अल्लाह पाक खयो आहे त उन खां रब खां वठो, रब खां घुरो, हर वक़्तु दुआ घुरो। दुआ मक़बूल इबादत, दुआ इबादत जो मग़ज़ आहे। तव्हां दुआ रब खां घुरो त तव्हांजी दुआ रब क़बूल कंदो, ज़रूरु रद्द न कंदो।